इंसाफ़ जे निज़ाम में बहितरी रुगो फ़ैसिलनि न पर असराए ते अमल सां ईंदी। इंसाफ़ जे निज़ाम में एहतिसाब खे यकीनी बणायो पियो वञे। फ़ौजदारी इंसाफ़ वारे निज़ाम मुआशिरे लाइ बुनियादी अहमियत रखंदो आहे। समूरा लाॻापियल इदारा फ़ौजदारी इंसाफ़ वारे निज़ाम ते ध्यानु ॾियनि। रोलड़े जो शिकार केसनि में अहम अॻिभराई थी आहे। चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी जो जेल सुधारनि बाबति कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इंसाफ़ जे निज़ाम में क़ैदियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे अहमियत हासिलु आहे। जेलनि में सिहत ऐं साफ़ पाणी जी सहूलियत जे फ़राहमी अंडड़ आहे। जेलनि जी हालत बहितर बणाइण सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। जेलनि जी हालत बहितर बणाइण लाइ सूबाई सतह ते कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान ऐं तुर्किया जे दौरे ते सुभाणे रवानो थींदो। वज़ीर आज़म 3 खां 5 जुलाई ताईं दौरे जे शुरूआत लाइ ईरान खां कंदो। वज़ीर आज़म अॻूणे ईरानी सुप्रीम लीडर जे आख़िरी रस्मुनि में शिरकत कंदो। दोस्त मुल्क ईरान सां ॿधीअ ऐं हिमायत जो इज़हार कयो वेंदो। वज़ीर आज़म सां गॾु सागदार ऐं काबीना जा वज़ीर बि दौरो कंदा। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर इंदिराबी जी हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त दोहा में आमरीकी ऐं ईरानी ॻाल्हियुनि वारे वफ़द सां मुलाक़ात हाकारी रही। पाकिस्तान क़तरी टियाकड़े सां सहूलियतकारी जो किरदारु जारी रखंदो। दहशतगर्दनि ऐं शरपसंदनि ख़िलाफ़ ऑपरेशन गज़बुल हक़ जारी आहे। शहरियुनि जे सलामती ते को बि ठाह न कयो वेंदो। पाकिस्तान भारत तरफ़ां सिंध तास मुआहिदे जी हिक तरफ़ भंजड़ी खे रद्द करे थो। मुआहिदे बाबति सेमिनार कोठायो वियो जंहिंमें सियासी सिफ़ारती ऐं सिविल सोसाइटी शिरकत कई। कॉन्फ्रेंस में पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जे रुझान रोकण जो मुतालबो कयो वियो ऐं मुआहिदो बरक़रार रखण तोड़े तकरार जे हल लाइ सिफ़ारती रस्तो अख़्तियार करण ते ज़ोर ॾिनो वियो। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ थी वियो। दोहा में क़तर ऐं पाकिस्तान जे टियाकड़े जूं अमरीका ऐं ईरान ॻाल्हियूं कंदड़ सां धार मुलाक़ातूं। इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त बाबति मामलनि ते अॻिभराई। ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां अॻिते बि ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़। पाकिस्तानी परॾेही खाते जे तर्जुमान ॻाल्हियुनि में अॻिभराई जी तस्दीक़ करे छॾी। क़तरी परॾेही वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त धुरियुनि उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त शहीद लीडर सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जी तदफ़ीन बाद बाज़ाब्ता ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु शुरू कयो वेंदो ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते बि जारी रखियो वेंदो। अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि दौरान मुंजमद कयल असासनि मां ईरान खे $3 अरब ॾियण ते इतफ़ाक़। ईरानी नायब परॾेही वज़ीर काज़िम गरीबाबादी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं क़तरी टियाकड़नि सां ॻाल्हियुनि में भंजकड़ी ऐं मफ़ाहमती याददाश्त ते ॻाल्हियुनि लाइ मवासिलाती चैनल क़ाइमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। ईरान जे मुंजमद फंड्स बाबति पिणु ॻाल्हियूं थियूं जेको शयुनि ख़रीद करण लाइ इस्तेमालु थींदो। क़तरी अमीर शेख तमीम बिन हमद सां अमरीकी नुमाइंदे स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुश्नर जी मुलाक़ात। अमरीका ईरान ॻाल्हियुनि में अॻिभराई। लिबनान में जंगबंदी बरक़रार रखण जी अहमियत ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनई ॻाल्हियुनि ते का बि पाबंदी लागू न कई आहे। जेकॾहिं सुप्रीम लीडर ॻाल्हियुनि न करण जो हुकुम ॾिए हा त हुकूमत ज़रूरत ते अमल करे हा। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान संदसि चवणु आहे त अमरीका ऐं ईरान विच में मफ़ाहमत जे याददाश्तनि ते सुप्रीम लीडर जे मौक़िफ़ खां पोइ मुआहिदे बाबति ईरान में अंदरूनी बहस जारी आहे छो त हू मुआहिदे ते मुख़्तलिफ़ राय रखे थो। मुल्क जे हथियारबंद फ़ौज जो दिफ़ा करण संदसि फ़र्ज़ु आहे जंहिं ते खेसि फ़ख़ुरु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं चङी रीति अॻिते वधी वियूं आहिनि। अमुन लाइ कोशिशूं जारी आहिनि। स्टॉक एक्सचेंज मथे वञी रहियो आहे। तेल जा अघ बि घटिजनि पिया। सभिनी खे फ़ाइदो थिए पियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची तरफ़ां इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्तनामे ते अमल बाबति ज़ोर। संदसि चवणु आहे त मफ़ाहमती याददाश्त जा नुक़्ता वाज़े आहिनि ऐं सभिनी जे आॾो आहिनि। मुआहिदे तहत अमरीकी सदर इसराइली कार्रवायूं रोकाइण जो पाबंद आहे। ट्रंप तेल अवीव में पंहिंजे पठनि खे काबू में रखण जी दावा कई आहे।
इसराइल पंहिंजे मालिक जी ॻाल्हि नज़रअंदाज़ कई त ईरान उनखे सबक़ सेखारींदो। ईरान तरफ़ां अमरीका ऐं इसराइल जे बमबारी में थियल तबाह थियल एटमी ठिकाणनि जो मुआइनो करण खां इनकार, फ़ौजी सलाहियतुनि ॻाढ़ी लकीर करार। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ चयो आहे त ईरान एटमी सहूलियतुनि जो मुआइनो करण जी इजाज़त न ॾिनी, पावर प्लांट ताईं पहुचण ॾिनी वई आहे। ईरानी वक़्त बचाव वारे वज़ीर माजिद इब्न रज़ा जो चवणु आहे त ईरान जो दिफ़ा, मिसाइल ऐं ड्रोन सलाहियतूं क़ौमी सलामती लाइ हिकु ॻाढ़ी लकीर आहिनि। मिसाइल ऐं ड्रोन प्रोग्राम तरक्की कंदा रहंदा। बहरीन में अमरीकी सेंट्रल कमांड जे क़यादत में 12 मुल्कनि जो फ़ौजी सरबराहनि जो इलाक़ाई सूरतहाल ते इजलास विच ओभर जी सूरतहाल ऐं दिफ़ाई सहकार वधाइण बाबति ख़्यालनि जी ॾेवट। समूरनि मुल्कनि तरफ़ां हुर्मुज़ लंघ में आज़ाद समूंडी वापार ऐं इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जो अज़म वचायो वियो। एडमिरल ब्रेड कूपर जो चवणु आहे त इतिहादी मुल्कनि सां सहूलियतकारी सहकार जारी रखियो वेंदो। इजलास में सऊदी अरब, कतर, कुवैत, यूएई, लिबनान, ओमान ऐं यमन समेत ॿियनि मुल्कनि जे आला फ़ौजी अमलदारनि शिरकत कई। हुर्मुज़ लंघ जो इंतज़ाम सेंट काम न पर ईरान जे अख़्तियार में आहे। ईरान जे बहरीन में थियल इजलास ते सख़्त तनक़ीद। ईरानी नायब ॾेई वज़ीर चयो आहे त बहरीन में थियल फ़ौजी इजलास नार फारस में कानून निज़ाम या सिक्योरिटी क़ाइमु नथो करे सघे। खिते में अमन अमरीकी फ़ौज जे पाछे हेठि न ईंदो। उहो इलाइक़ाई मुल्कनि जे ख़ुदमुख़्तियारी, नई जाग्राफ़ियाई हक़ीक़तुनि खे मञणु ऐं खिते मां अमरीकी फ़ौज जी नेकाली ऐं मुदाख़लत ख़तमु करणु ईंदो। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे तरक्की तोड़े ख़ुशहाली चाहियूं था। उतां जी अवाम जी तरक्की, ख़ुशहाली ऐं भलाई लाइ वसीला इस्तेमालु कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत। वज़ीर आज़म सां गिलगित बल्तिस्तान कश्मीर मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम जी मुलाक़ात में मुल्क जे मजमूई सियासी सूरतहाल ते तफ़सील ख़्यालनि जी ॾेवट। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त अवामी ख़िदमत जे एजेंडा ते वधीक तेज़ी सां अमल कयो वञे ऐं अवामी मसइलनि जे हल खे अवलीन तरजीह ॾिनी वञे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में क्रिकेट स्टेडियम जे तामीर जो मुआहिदो थी वियो। शहज़ादा सऊद ऐं पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी में मुलाक़ात। जिद्दे में क्रिकेट स्टेडियम ठाहिण बाबति मफ़ाहमती याददाश्त ते सयूं कयूं वियूं। घरू वज़ीर जे सऊदी हममनसब शहज़ादा अब्दुल अज़ीज़ बिन सऊद बिन नाइफ बिन अब्दुल अज़ीज़ सां मुलाक़ात। ॿितरफ़े लाॻापनि जो जाइज़ो वरितो वियो। सिक्योरिटी सहकार वधाइण ऐं राब्ता वधाइण जे तरीक़नि ते ख़्यालनि जी ॾेवट। साइंसी तरबियती ऐं वाधारे बाबति सहकार जे मफ़ाहमती याददाश्त ते बि सयूं कयूं वयूं। रूस जा यूक्रेन ते वॾा हमला, 8 ॼणा मारिजी विया, 34 खां वधीक ज़ख़्मी। यूक्रेन जे गादी वारे हंधि केफ ते रूसी ड्रोन ऐं मिसाइलनि सां हमला कया। यूक्रेन जी फ़ौज जो चवणु आहे त रूस तरफ़ां रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो। हमलनि खां पोइ हिकु होटल में बाहि लॻी वई। हिकु छमाड़ रिहाइशी इमारत पिणु पट पइजी वई। रूसी बचाव वारे वज़ारत दावा कई आहे त यूक्रेनी इलाइक़नि दिनीप्रो ऐं पेट्रोविक्स ऐं पोल्टावा में हवाई अॾनि खे निशानो बणायो वियो आहे। केपी में बरसातुनि ऐं ॿोॾि जी तबाही। अॼु बि वधीक बरसाति जी अक थी। पंजाब, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर में बि वसकारे जो इम्कान। रावलपिंडी, इस्लामाबाद में वक़्फ़े वक़्फ़े सां वसकारो। मौसम ख़ुशगवार थी वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जे सामूंडी पट्टी में मौसम झुड़ाली रहंदी। कराची में मौसम ख़ुश्क ऐं झुड़ाली रहण जो इम्कान आहे। किथे हल्की, किथे बरसाति तेज़ पवण जो इम्कान आहे।
पीर जो गोठ भरिसां मुड़स तां कारण इल्ज़ाम हेठि औरत क़त्ल। गोठ हाफ़िज़ सॼण मैसर में जवाबदार सिराज मैसर पंहिंजी घरवारी साबरा मैसर खे बंदूक जो फायर करे क़त्ल कयो। इतलाह ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़िए बैदि जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि वधीक कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। गंबड़ वेझो तेज़ रफ़्तार ट्रेलर 3 ॼणनि खे जानियूं विञाए छॾियूं। क़ौमी शहरा ते कलंदरी होटल वेझो तेज़ रफ़्तार ट्रेलर मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे में हिकु औरत समेत 3 ॼणा अजल जो शिकार थी विया। पुलिस जो चवणु आहे त पौधनि जी सुञाणप न थी सघी आहे। दोदापुर वेझो घर मां औरत जो गोली लॻल लाश। गोठ घर पंहिंजे मां शादीशुदा औरत हुमेरा हाजी जो घर मां लाश मिलियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश अस्पताल पहुचायो। पुलिस जो चवणु आहे त औरत खे गोली हणी क़त्ल कयो वियो आहे। कारण मालूम न थी सघियो आहे। बाक़ी जी जांच कई पई वञे।